नाज़रीन हूँ त समूरा मेवा अल्लाह पाक जी वॾी नेमत हूंदा आहिनि पर हिंदाणो पंहिंजे वटि पाण आहे। हिंदाणे जो फ़सुलु सिंध में आम थींदो आहे। ॾिसूं था कराची मां आमिर सुप्रो जी रिपोर्ट। हूअं ई त समूरा मेवा अल्लाह जी वॾी नेमत हूंदा आहिनि पर हिंदाणो पंहिंजो वटि पाण आहे। हिंदाणे खे सिंधीअ में शाही बि चइबो आहे, जॾहिं त उर्दूअ में तरबूज़ ऐं अंग्रेज़ीअ में वाटरमेलन सॾिजे थो। हिंदाणे जो फ़सुलु सिंध में आम थींदो आहे। हिंदाणो घणो करे रेगिस्तानी इलाइक़नि में थींदो आहे, छाकाणि त हिन खे पाणी जी घणी ज़रूरत नाहे पवंदी। दिलचस्प ॻाल्हि उहा आहे त जिन इलाइक़नि में गर्मी घणी हुजे थी उतां जो हिंदाणो वधीक मिठो हुजे थो। हिंदाणा के गोल त के वरी डिघा थींदा आहिनि। हिंदाणो गर्मियुनि जी सौगात आहे जेको गरम ॾींहंनि में घणो इस्तेमालु थींदो आहे, छाकाणि त पाणियात सां भरपूरी मेवो न रुॻो लज़ीज़ आहे पर इंसान जे जिस्म खे गर्मियुनि में थधाइण रूह खे राहत बि फ़राहम करे थो। हिंदाणो जेतिरो ॻाढ़ो ओतिरो मिठो हूंदो आहे। वरी जे बर्फ़ जा ॻंढा रखी हिंदाणे खे थधो कजे त पोइ छा ॻाल्हि कजे। तिबी माहिरनि जो ख़्यालु आहे त हिंदाणो खाइण सां थोल घटिजे थी, ब्लड प्रेशर पंहिंजे नॉर्मल हद में रहे थो, जॾहिं त 90% इंसान जे पाणीअ जी ज़रूरत खे बि पूरो करे थो। सीज़न का फल है, तरबूज हो गया, खरबूजा। ये इसका फ़ायदा ये है कि ये जिस्म का पानी पूरा करता है, जिस्म के पानी के लिए अच्छा है। वैसे रमज़ान के अंदर तो सबसे ज़्यादा तरबूज और खरबूजा ही चलता है। तरबूज खाने से बहुत फ़ायदा है। जितना इंसान को प्यास लगता है उतना इंसान तरबूज भी खाता है। आधे घंटे के नाश्ते से पहले खाए जाए, आधे घंटे के बाद नाश्ता करे। 24 घंटे अगर बंदा धूप में भी घूमे उसको गर्मी का महसूस ही नहीं होएगा। इसका तासीर जो है ना ठंडा है। हर फल फ्रूट के अपना पैदा होता है और तरबूज जो है ना जिस्म की जो नमी होता है जिससे पसीना बनता है, ये काफ़ी फ़ायदा देता है तरबूज खाना। जिस्म का ये जो पानी होता है ना वो पूरा कर देता है, ये वो फ़ायदा देता है कि अच्छा चीज़ है, खाना चाहिए। दूसरी बात ये है कि जी बिल्कुलु, ही जेको हिंदाणे जी मौसम आहे, माण्हुनि जो चवणु आहे त हिन खाइण सां जेको आहे सो जेकी जिस्म जो पाणी आहे उहो बि पूरो थिए थो। उन सां गॾोगॾु जेके बीमारियूं हेपेटाइटिस बी सी ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ बि हिन खाइण सां फ़ाइदो पुॼी सघे थो। कैमरामैन जावेद सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV, कराची।